हालाणी लॻ ॻोठ कोड़ो ख़ान रिंद जे ॻोठाणनि ख़ैरपुर बी सेक्शन पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिन मौक़े ते मुतासिरनि गुल मोहम्मद रिंद, हाफ़िज़ लियाकत रिंद, ग़ुलाम मुस्तफ़ा शाहिद, अली हसन, अता मोहम्मद, अब्दुल हमीद अलहदाद, अल्ताफ़ रिंद ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहिंद चयो त कुझु महीना पहिरियां ख़ैरपुर में खून थियो हो, जंहिंजो कूड़ो इल्ज़ाम हणी ख़ैरपुर जे बी सेक्शन पुलिस असांजे ॻोठ ते चढ़ाई करे असांजा माण्हू गिरफ़्तार करे वठी वई हुई। असांखां गरी रिश्वत वठी माण्हू आज़ादु कया हुआ। हुननि चयो त वरी गुज़िरियल राति जो ख़ैरपुर बी सेक्शन पुलिस राति जी उंधाई में ॻोठ ते चढ़ाई करे चादर चौदीवार जो तक़दस पामाल करे ऐं घरनि में घिड़ी मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद करे घर में पियल सोन रोक रक़म ऐं ॿकरियूं खणी उन सां गॾोगॾु मासूम शागिर्द सजण रिंद ऐं 2 वॾा माण्हू मोहम्मद ख़ान रिंद, मुमताज़ रिंद खे खणी वई आहे। हुननि चयो त ख़ैरपुर पुलिस असां मिसकिननि सां वॾो ज़ुल्म करे रही आहे। हुननि IG सिंध, DIG सखर, SSP ख़ैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांजा माण्हू आज़ादु कराए ॾिना वञनि ऐं असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। ख़ैरपुर पुलिस असांखे तंग करे रहियो आहे। राति जो असांजे घर ते हमिलो थो करे 1-2 बजे। असांजो नंढड़ो ॿारु खणी वियो आहे, 3 हमरा खणी वियो आहे, हिकिड़ो नंढड़ो खणी वियो आहे 14 सालनि जो। असांजे ख़ैरपुर पुलिस तंग थो करे। बी एक्शन थाणे में इब्रार शाह खे अपील आहे, वज़ीर आला खे अपील आहे त असांखे इंसाफ़ खपे। साईं असां सां ज़िलो ख़ैरपुर पुलिस असांखे एतिरी ख़ैरपुर जी पुलिस असांखे एतिरी तंग कई आहे अची असां सां हर रोज़ु तकलीफ़ूं असांखे ॾिठा। 8 ॾींहं 15 ॾींहं 2-3 महीने असांजा हमरा खयूं वेठे असांजे घरनि चढ़ाई। राति जो 3 बजे को राति जो 2-3 बजे अची असांजे मथां इहो माना कनि था इहे हमिलो अची था कनि। उन खां अलावा 15-20 गाॾियूं पुलिस जूं अथनि। असांजूं 8 बकरियूं गाॾियूं खणी विया आहिनि, मोटरसाइकिल खणी विया आहिनि, 2 असांजा 3 हमरा असांजा खणी विया आहिनि पुलिस वारा। असां इहो गुज़ारिश कयूं हुकूमत खे असां ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। असां मसलो ख़ैरपुर नाजा जे लाइ कहिड़ो मसइलो थियो, हिन मसइले में असां ज़ुल्म था कनि। ख़ैरपुर पुलिस अचे थो ना की बेगना अचे असांजा गिरफ़्तार करे छोकिरा खणी वियो, अॻु में बि खणी वियो, 7 लाख पैसा वठी छॾियईं। वरी राति जो 2 बजे जी छापियो अथनि, 3 छोकिरा बि खणी विया आहिनि, 8 बकरियूं, LCD मोटरसाइकिल हिकिड़ो काया नाइजाज 2 बजे छापे जो कयो असांखे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।